सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 3 सबक 6 बूटन में साह खणण ऐं रोशनाई तरकीब जा अमल इख्तिसार ऐं दौर जा सवाल respiration and photosynthesis in plants summary and exercise ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। हाणे असां ॿूटनि ऐं पननि जे बारे में पढ़ी वरितो। असां इहो बि ॾिठो त ॿूटा साह कीअं खणंदा आहिनि ऐं ॿूटा फोटोसिंथेसिस सां खुराक कीअं ठाहींदा आहिनि। सो हाणे अचो त असां पंहिंजी मालूमात खे परखियूं ऐं ॾिसूं त असांखे केसि ताईं यादि रहियो। इन लाइ तमामु सवलो कमु आहे जो असां दौर जा सवाल कयूं, पर उन खां पहिरीं अचो त थोरो हिकिड़ो दफ़ो वरी सॼे चैप्टर खे या सॼे बाब खे दोहराए वठूं। असां 3 बाब जे पहिरें सबक में ॿूटनि जी अहमियत जे बारे में पढ़ियो ऐं असां ॾिठो त ॿूटा खुराक जा ज़रिया आहिनि, ऑक्सीजन जो ज़रियो आहिनि, धरती जी संभाल जो कमु था कनि ऐं इंसान जी सहूलियत लाइ घणेई कम कनि था। उन खां पोइ असां ॿूटे जा उज़वा ॾिठा जंहिंमें पाड़, थुड़, टारियूं, पन, गुल ऐं मेवा ॾिठासीं ऐं उन में ई असां ॿूटनि में पन जी अहमियत जो ज़िक्र कयो त इहो खुराक वारो उज़वो आहे जेको रोशनाई तरकीब सां खुराक ठाहींदो आहे। बाब 3 जे ॿिए सबक में असां पन जी अंदरूनी बनावट जे बारे में पढ़ियो। असां ॾिठो त पन में मथां मेण जो तह हूंदो आहे, उनजे हेठां मथियों तह यानी अपर एपिडर्मिस हूंदो आहे जेको वैक्सी क्यूटिकल जे हेठां हूंदो आहे। पन में क्लोरोप्लास्ट मेसोफिल हूंदा आहिनि जंहिंमें क्लोरोफिल भरियल हूंदी आहे। उन खां हेठि स्पंज मेसोफिल्स हूंदा आहिनि। उन खां अलावा खुराक जो नालूं या रगूं ऐं नसूं हूंदा आहिनि, ज़ाइलम ऐं फोलियम जेके शीत बंडल में हूंदा आहिनि, वेस्कुलर बंडल बि चइबो आहे। उन खां पोइ लोअर एपिडर्मिस हूंदो आहे। पन में हेठिएं हिसे में खोड़ सुराख हूंदा आहिनि, इन्हनि सुराखनि खे स्टोमेट चइबो आहे ऐं इन्हनि सुराखनि मां कार्बन डाइऑक्साइड ऐं ऑक्सीजन जे मटा सटा जो कमु थींदो आहे। 3 ऐं 4 सबक में असां ॿूटनि में थींदड़ अमलनि जो जाइज़ो वरितो। 3 सबक में असां साह खणण जो अमल तफ़सील सां ॾिठो ऐं असां ॾिठो त ॿूटो जेको निशास्तो अॻु में ठाहे चुको हूंदो आहे उन खे ऑक्सीजन जी मदद सां इस्तेमालु करे तवानाई हासिल कंदो आहे जंहिंखे एटीपी चइबो आहे। इहो अमल माइटोकॉन्ड्रिया में थींदो आहे ऐं नतीजे में असांखे कार्बन डाइऑक्साइड गैस हवा में मिलंदी आहे ऐं पाणी जा बुखार हवा में ख़ारिज थींदा आहिनि। ॿियो अमल जेको असां ॾिठो फोटोसिंथेसिस जो ॾिठोसीं, जंहिंमें असां ॾिठो त फोटोसिंथेसिस में सिज जी रोशनीअ मदद सां कार्बन डाइऑक्साइड हवा मां इस्तेमालु करे ऐं पाणीअ खे ज़मीन मां इस्तेमालु करे ॿूटा निशास्तो ठाहींदा आहिनि ऐं ऑक्सीजन हवा में छॾींदा आहिनि। असां इहो ॾिठो त ही अमल यानी फोटोसिंथेसिस रोशनाई तरकीब जो अमल रुगो सिज जी रोशनीअ में ऐं क्लोरोप्लास्ट में मौजूदु क्लोरोफिल जी मौजूदगीअ में थी सघे थो। ही अमल राति जो उन जे करे कोन थींदो आहे, राति जी ऊंदाहीअ में कोन थींदो आहे। ॾींहं जो ॿूटा रुगो फोटोसिंथेसिस जो अमल कोन कंदा आहिनि पर असां गॾु साह बि खणंदा आहिनि। ॿूटा साह सॼो वक़्तु खणंदा आहिनि, ॾींहं बि राति। असां ॿूटनि में थींदड़ अमलनि जी कीमिया बि ॾिठी। असां ॾिठो त साह खणण जे अमल में ग्लूकोज़ हिकिड़ो मालिक्यूल 6 मालिक्यूल ऑक्सीजन सां मिली 6 मालिक्यूल कार्बन डाइऑक्साइड जा ठाहींदो, 6 मालिक्यूल पाणीअ जे बुखारनि जा ठाहींदो ऐं एनर्जी यानी एटीपी ख़ारिज थींदी। रोशनाई तरकीब वारे अमल में इन्हे जे बिल्कुलु बरअक्स 6 मालिक्यूल कार्बन डाइऑक्साइड जा 6 मालिक्यूल पाणीअ जा मिली सिज जी रोशनी जी मदद सां क्लोरोफिल जी मौजूदगी में हिकिड़ो मालिक्यूल निशास्ते जो ठाहींदा ऐं 6 मालिक्यूल ऑक्सीजन जा ख़ारिज कंदा। असां इहो ॾिठो त रोशनाई तरकीब जो अमल साह खणण जे अमल खां 10 गुणो तक़रीबन तेज़ हूंदो आहे।
असां ॾिठो त रोशनाई तरकीब वारो अमल हिकिड़ो कीमियाई अमल यानी केमिकल रिएक्शन आहे जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी ख़र्च थींदा आहिनि ऐं ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन ठहंदा आहिनि। इहो अमल सिज जी रोशनी में ऐं क्लोरोफिल जी मौजूदगीअ में थींदो आहे। यानी फोटोसिंथेसिस हिकिड़ो केमिकल रिएक्शन आहे जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड ऐं वाटर कंज़्यूम थींदा आहिनि, ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन प्रोड्यूस थींदा आहिनि। इहो अमल सनलाइट ऐं क्लोरोफिल जे मौजूदगीअ में थींदो आहे। हाणे असां पंहिंजी यादगिरी ताज़ी करे वरिती हिन सॼे बाब जे बारे में। हाणे अचो त दौर जा सवाल करे ऐं ॾिसूं त असांखे केसि ताईं यादि रहियो आहे। सवाल नंबर पहिरियों, हेठनि सवालनि जे जवाबनि मां सही जवाब ॻोल्हियो। हिननि खे MCQs या मल्टीपल चॉइस क्वेश्चन चइबो आहे। इन में हिकिड़ो सवाल हूंदो आहे, हुन में मुख़्तलिफ़ जवाब लिखियल हूंदा आहिनि जिन मां असांखे सही जवाब ॻोल्हणो हूंदो आहे। पहिरियों सवाल आहे हिन में, ॿूटे जे पननि में बारीक सुराख या स्टोमेटा उन जे कहिड़े कमु ईंदा आहिनि? जवाब जेके मौजूदु आहिनि हिन में उहे बुखार ॾियण लाइ, जज़्ब करण लाइ या मुंतक़िल करण लाइ। अचो त असां ॾिसूं त हिन मां कहिड़ो जवाब सही थी सघे थो। यादि कयूं त स्टोमेटा असां वटि छा आहे ऐं असां पढ़ियो त स्टोमेटा जेके आहिनि पन जे हेठिएं हिसे में सना सुराख आहिनि, हुनजी वॾी थेल्ही शिकिल असां ॾिठी। असां पढ़ियो त पन जे हेठिएं हिसे में साह खणण वारा सुराख ऐं स्टोमेटा हूंदा आहिनि ऐं स्टोमेटा जे ज़रिए ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस जी मटासटा थींदी आहे। हाणे ॾिसूं छा बुखार ॼण मटासट आहे? न, बुखार ॼण त कोन थो थी सघे। छा जज़्ब करण मटासट आहे? जज़्ब करण बि कोन थो थी सघे छो त इहो मटासटा न आहे। मुंतक़िल करण कंहिं हद ताईं मटासटा थी सघे थो, हालांकि मुंतक़िल ट्रांसफर थींदो आहे, इहे जेको आहे एक्सचेंज आहे, पर बहरहाल असां चई सघूं था त इहो जवाबु क़दरे क़रीब आहे ऐं शायदि इहो सही हुजे, सो हुनखे असां सही कंदासीं त हीअ टिक करे चईंदासीं त इहो सही जवाबु आहे। तन में मौजूदु साए रंग वारो मादो छा हूंदो आहे? क्लोरोफिल, क्लोरोप्लास्ट या क्रोमोप्लास्ट? जेकॾहिं यादि कयूं त जीव घड़े जे अंदरि हिकिड़ो साओ जुज़ो हूंदो आहे जेको क्लोरोप्लास्ट हूंदो आहे ऐं साए रंग जे मादे सां भरियल हूंदो आहे, उन मादे खे असां क्लोरोफिल चवंदा आहियूं। सो हिन सवाल जो सही जवाबु थींदो क्लोरोफिल। ॿूटनि में रोशनाई तरकीब वारे अमल थियण लाइ कहिड़ियूं शयूं घुरिबल हूंदियूं आहिनि? असां यादि कंदासीं रोशनाई तरकीब खे यानी फोटोसिंथेसिस खे। उन जी असां जेकॾहिं कीमियाई तरकीब ॾिसूं, कीमियाई अमल जी जेको आहे उहो इक्वेशन ॾिसूं त असांखे ख़बर पवंदी त कार्बन डाइऑक्साइड, पाणी ऐं सिज जी रोशनी मिली ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन ठाहींदा आहिनि। हुननि जेके मिलियल जवाब आहिनि उन्हनि में असां ॾिसूं था हिकिड़ो जवाबु आहे पाणी ऐं ऑक्सीजन। पाणी ऐं ऑक्सीजन ज़रूरत न आहे, इहो सही जवाबु कोन्हे, इहो असांजो ग़लति जवाबु आहे। पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड, ॾिसूं था पाणी बि आहे हिते ऐं कार्बन डाइऑक्साइड बि हिते, सो इहो जवाबु सही थी सघे थो। अॻियां ॾिसूं पाणी ऐं सिज जी रोशनी। हिन में सिज जी रोशनी शइ कोन्हे, असांखे शइ खपे, सिज जी रोशनी शइ कोन्हे, हालांकि सिज जी रोशनी जी ज़रूरत त आहे असांखे। उन जे करे असां चई सघूं था त हिन सवाल जो सही जवाबु आहे बे, पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड। चोथों सवाल, रोशनाई तरकीब वारो अमल ॾींहं जे वक़्तु थींदो आहे छाकाणि त उन जो दारोमदार अलिफ ॾींहं वारनि सरगर्मियुनि ते आहे, बे ॾींहं जे रोशन थियण ते आहे, जीम सिज जी रोशनीअ ते आहे। यादि कयूं असां रोशनाई तरकीब वारो अमल पन ते जॾहिं सिज जी रोशनी पवंदी आहे त उहो कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी इस्तेमालु करे कार्बोहाइड्रेट ठाहींदो आहे ऐं ऑक्सीजन ठाहींदो आहे। इन जो छा राति जो कोन थींदो आहे, इन करे छाजो छा ते दारोमदार आहे? असांजो रोशनीअ ते, सिज जी रोशनीअ ते। इन जे करे हिन जो सही जवाबु असांखे मिली वेंदो, हिन जो जवाबु सिज जी रोशनीअ ते आहे। ॾींहं जी सरगर्मियुनि सां ज़ाहिर जो को तालुक कोन्हे ऐं ॾींहं जी रोश थियण ते बि हुनजो को बि तालुक कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿी ॿुधायां त राति जो बि
मसनूई तौर ते फोटोसिंथेसिस जो अमल थी सघे थो। घणनि मुल्कनि में वॾा वॾा फार्म ठहियल हूंदा आहिनि, ग्रीन हाउसिस जंहिंखे चवंदा आहिनि। उन में राति जो बत्तियूं लॻाए ऐं सिज जी रोशनी जहिड़ी रोशनी पैदा कंदा आहिनि, जंहिं ते ॿूटा क्लोरोफिल में पंहिंजी क्लोरोफिल में फोटोसिंथेसिस कंदा आहिनि ऐं फोटोसिंथेसिस सां कार्बोहाइड्रेट ठहंदो आहे। इन अमल सां जेको ॿिज असां पोखींदा आहियूं उहो जल्दी वधंदो आहे ऐं उहो जल्दी फल या फ्रूट या मेवो या भाॼी जेको आहे उहो ॾींदो आहे। फोटोसिंथेसिस जो अमल राति जो बि थी सघे थो जेकॾहिं असां रोशनी पैदा कयूं। इन लाइ न को असांखे सिज जी ज़रूरत आहे, न को ॾींहं जी ज़रूरत आहे ऐं न को सरगर्मियुनि जी ज़रूरत आहे। इन लाइ असांखे फ़क़ति ऐं फ़क़ति सिज जी सिज जहिड़ी रोशनी जी ज़रूरत। पंजो सवाल, राति जे वक़्तु ॿूटा छा ख़ारिज कंदा आहिनि? अलिफ कार्बन डाइऑक्साइड, बे ऑक्सीजन, जीम पाणी। जेकॾहिं असां यादि कयूं त राति जे वक़्तु फोटोसिंथेसिस कोन थींदो आहे, रुॻो साह खणण जो अमल थींदो आहे ऐं साह खणण जे अमल में ॿूटा ज़मीन मां पाणी हासिल करे, हवा मां ऑक्सीजन हासिल करे, अॻु में मौजूदु निशास्तूं या शुगर या कार्बोहाइड्रेट इस्तेमालु करे पंहिंजे लाइ तवानाई ठाहींदा आहिनि ऐं कार्बन डाइऑक्साइड गैस खे ॿाहिरि ख़ारिज कंदा आहिनि। हिन जो सही जवाबु आहे कार्बन डाइऑक्साइड, जेको असां हिन महिल मार्क कंदासीं। हीउ असांजो कार्बन डाइऑक्साइड सही जवाबु आहे। ॿियो, हेठियनि सवालनि जा सही जवाब ॾियो। पहिरियों, ॿूटे जो कहिड़ो हिसो खुराक तयारु करण जे अमल में शामिल हूंदो आहे? असां हाणे पढ़ियो त इहो हिसो जेको आहे उहो पन हूंदो आहे। ॿियो, पन में सोराखनि यानी स्टोमेटा जा कहिड़ा कम हूंदा आहिनि? असां हाणे ॾिसी चुका आहियूं त पन में सोराखनि मां ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड जी मटा सटा थींदी आहे। स्टोमेटा कार्बन डाइऑक्साइड ऐं ऑक्सीजन जी मटा सटा जो कमु कंदा आहिनि। रोशनाई तरकीब वारो अमल छा हूंदो आहे? रोशनाई तरकीब वारो अमल फोटोसिंथेसिस हूंदो आहे, जंहिंमें ॿूटा हवा मां कार्बन डाइऑक्साइड, ज़मीन मां पाणी ऐं सिज जी रोशनी इस्तेमालु करे क्लोरोफिल जी मौजूदगीअ में निशास्तो यानी ग्लूकोज़ ऐं कार्बन ऐं ऑक्सीजन ठाहींदा आहिनि। ॿुधायो त छो रोशनाई तरकीब वारो अमल जानवरनि लाइ पिणु कारआमद हूंदो आहे? असांखे ख़बर आहे त जानवरनि खे ऐं असांखे ज़िंदा रहण लाइ खुराक खपे ऐं खुराक जो अमल रोशनाई तरकीब जे अमल सां थींदो आहे। जेकॾहिं रोशनाई तरकीब वारो अमल न थिए त खुराक कोन ठहे। उन जे करे रोशनाई तरकीब जो अमल जानवरनि लाइ पिणु कारआमद हूंदो आहे। पंजो, रोशनाई तरकीब वारे अमल में हिसो वठंदड़ किन बि ॿिनि गैसुनि जा नाला ॿुधायो। असांखे ख़बर आहे त रोशनाई तरकीब जे अमल में कार्बन डाइऑक्साइड इस्तेमालु थींदी आहे ऐं ऑक्सीजन गैस ख़ारिज थींदी आहे। इहे ॿ गैसूं जेके आहिनि उहे आहिनि कार्बन डाइऑक्साइड ऐं ऑक्सीजन। छहों, क्लोरोफिल जो कहिड़ो कमु हूंदो आहे? क्लोरोफिल साओ मादो हूंदो आहे जेको सेल में अंदरि मौजूदु क्लोरोप्लास्ट में हूंदो आहे ऐं इन जो कमु सिज जी रोशनीअ जी मदद सां कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ मां खुराक यानी निशास्तो यानी कार्बोहाइड्रेट ठाहिणु हूंदो आहे। इन अमल खे असां फोटोसिंथेसिस जो अमल चवंदा आहियूं। हेठियनि खे संदनि कमनि जे मुनासिबत सां मिलाए ॾेखारियो। हाणे अचो त हिकु करे असां जेको आहे हिननि मां ॾिसंदासीं त इन जो कहिड़ो कमु आहे ऐं उनखे असां मिलाईंदा वेंदासीं। इन्हनि तरीक़नि जे सवाल में सभिनी खां पहिरीं असां ॾिसंदा आहियूं जेको असांखे शइ मिलियल हूंदी आहे, उन खां पोइ उनखे हिकिड़े हिकिड़े सां चेक कंदा आहियूं त उन सां मैच थिए थो, मिले थो या नथो मिले। जंहिंखे न मिलंदो आहे त उनखे असां बिल्कुलु छॾे ॾींदा आहियूं ऐं जेको मिलंदो आहे, थी सघे थो हिकु न मिले, हिक खां वधीक मिलनि त असां उन जे हिसाब सां वधीक सोचींदा आहियूं। अचो त असां ॾिसूं पहिरीं पन जे वेकरी बनावट। इन जो पन जी बनावट जो छा कार्बन डाइऑक्साइड सां तालुक आहे या ऑक्सीजन सां? न। पन जी वेकरी बनावट, उनमें शमसी पैनल हूंदा आहिनि। थी सघे थो
हिन में संदड़ा ऐं बारीक सुराख यानी स्टोमेटा हूंदा आहिनि। इहे बि पन जे बेकरी बनावट में थी सघनि था। उन खां पोइ शमसी तवानाई जज़्ब कंदा आहिनि, इहो बि थी सघे थो। ज़मीन मां मादनी लूण ऐं पाणी जज़्ब कंदा आहिनि, इहो त कोन थो थी सघे। असां हिन मां ॾिठो त असां हिन में जेको शमसी पैनल वारो ऐं जेको आहे उहो स्टोमेटा वारो जवाबु या शमसी तवानाई जज़्ब करण वारो जवाबु इन्हनि टिनि मां को थी सघे थो, पर असांखे पक न आहे त कहिड़ो हूंदो। अचो त हिन ख़्यालु फ़िलहाल छॾे ॾियूं, पंहिंजो वक़्तु न विञायूं। ॿिए तेज़ियूं जेके असां ॾिसंदासीं उहो आहे बारीक सुराख। बारीक सुराख कार्बन डाइऑक्साइड खणी ऑक्सीजन ख़ारिज करण जो कमु कंदा आहिनि। इन में शमसी पैनल हूंदा आहिनि, शमसी पैनल त बारीक सुराखनि में कोन हूंदा आहिनि। हिन में संदड़ा ऐं बारीक सुराख यानी स्टोमेटा हूंदा आहिनि, थी सघे थो। शमसी तवानाई जज़्ब कंदा आहिनि, ज़मीन मां मादनी लूण ऐं पाणी जज़्ब कंदा आहिनि, सो हीअ बि कोन थो थी सघे। सो बारीक सुराख असांखे ख़बर आहे छा कंदा आहिनि, शाबाश, कार्बन डाइऑक्साइड खणी ऐं ऑक्सीजन ख़ारिज करण जो कमु कंदा आहिनि, यानी गैसुनि जी मटासटा जो अमल कंदा आहिनि। अॻियां ॾिसूं वार पाड़ू। पाड़ुनि जो ज़मीन जे अंदर सां तालुक़ु आहे, हुनजे करे असां हीअ त ॾिसी छॾियो, हीअ त हाणे कोन थो थी सघे। शमसी पैनल त हुनमें कोन था थी सघनि जो ज़मीन जे अंदर आहे। संदड़ा ऐं बारीक सुराख यानी स्टोमेटा पाड़ुनि में कोन हूंदा आहिनि। शमसी तवानाई बि पाड़ू जज़्ब कोन कंदियूं आहिनि। ज़मीन मां मादनी लूण ऐं पाणी जज़्ब कंदा आहिनि, हा इहो बिल्कुलु सही आहे। हुनजे करे वार पाड़ू ज़मीन मां मादनी लूण ऐं पाणी जज़्ब कंदा आहिनि। पन वारा घरड़ा, इन्हनि में शमसी पैनल हूंदा आहिनि। हिननि में संदड़ा ऐं बारीक सुराख यानी स्टोमेटा हूंदा आहिनि, घरड़नि में स्टोमेटा। शमसी तवानाई जज़्ब कंदा आहिनि पन वारा घरड़ा, इहो बि कोन थो थी सघे। छा हूंदो हिन मां सही जवाबु? पन वारनि घरड़नि जो, पन वारा घरड़ा हुननि में शमसी पैनल हूंदा आहिनि, जेके सिज जी रोशनीअ खे इस्तेमालु कंदा आहिनि तवानाई खुराक ठाहिण लाइ। क्लोरोफिल। क्लोरोफिल इन में त संदड़ा ऐं बारीक सुराख ऐं स्टोमेटा कोन हूंदा आहिनि न। शमसी तवानाई अलबत्ता जज़्ब कंदा आहिनि, छो त क्लोरोफिल खां सवाइ खुराक कोन ठहंदी आहे। हुनजे करे जवाबु थियो क्लोरोफिल शमसी तवानाई जज़्ब कंदा आहिनि। हाणे बाक़ी असांजो बचियो हिकिड़ो, ऐं असां वटि हिते बि हिकिड़ो बचियो आहे जेको असां कोन कयो आहे। सो पन जी वेकरी बनावट हिननि में संदड़ा ऐं बारीक सुराख यानी स्टोमेटा हूंदा आहिनि। असां सभु सवाल करे वरिता। इन ते असां अॼु सबक़ जी पुॼाणी था कयूं। मूंखे इजाज़त ॾींदो, पर वेंदे वेंदे मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए वञा। असांखे हाणे ख़बर पइजी वई आहे त वण केतिरा ज़रूरी आहिनि ऐं उन्हनि खे पोखणु केतिरो ज़रूरी आहे। तव्हां मां हर कंहिंखे खपे त घटि में घटि साल में 2 वण पोखे। जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त पाकिस्तान में हिकिड़े माण्हूअ ते रुॻो 5 वण था अचनि, पर अहिड़नि मुल्कनि में जिते सावक आहे, जीअं कैनेडा आहे, उते 10,500 वण आहिनि हिकिड़े माण्हूअ ते। जेतिरा घणा वण हूंदा ओतिरो असांजो माहौल सुठो थींदो, ओतिरो मींहं घणा पवंदा, ओतिरो सावक वधीक थींदी, ओतिरो अनाज ऐं फल ऐं फ्रूट ऐं मेवा वधीक थींदा, ओतिरो इंसानु सुठो सताबो रहंदो। वण पोखियो। अल्लाह हाफ़िज़।